नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियूं में ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियूं जे मेन प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 4 सालनि खां पटेवालो न हुजण करे स्कूल जी सफ़ाई मासूम स्कूली शागिर्द करण लॻा आहिनि। जॾहिं त कोरोना वायरस सबबि काफ़ी अरसो स्कूल बंदि हुजण करे ताज़ो ई हुकूमत पारां स्कूल खुलण जी इजाज़त मिलण बाद चोटियारियूं जे मेन प्राइमरी स्कूल में गंदगी हुअण करे पटेवालो न हुजण करे स्कूल जी सफ़ाई मासूम शागिर्द सफ़ाई करे रहिया। जॾहिं त इन मौके ते मासूम शागिर्दनि स्कूल अॻियां हथनि में ॿुहारो खणी गुज़िरियल 4 सालनि खां पटेवालो न हुअण करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे कंदे हिन चयो त कोरोना वायरस सबबि तइलीमी इदारा बंदि हुजण करे असांजी तइलीम पहिरीं खां तबाह थी चुकी है। असां वटि पटेवालो मुक़ररु न आहे, जंहिं सबबि स्कूल में सफ़ाई सुथराई असांखे करणी पए थी। घणे अरसे खां स्कूल बंदि थियण करे क्लास अंदरि कुता मोहलनि ऐं फर्नीचर नाकारा थी चुको आहे। हिननि वधीक चयो त स्कूल में 200 खां वधीक ॿारड़ा तइलीम हासिल करे रहिया आहिनि। उन्हनि खे पढ़ण लाइ सिर्फ़ 2 उस्ताद मुक़ररु आहे। हिननि आला इख्तियारनि खे अपील कई त पटेवाले सां गॾु स्कूल में वधीक 2 या 3 उस्ताद मुक़ररु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।